इंसान खे पंहिंजे शऊर जे हिसाब सां कमु करणु घुरिजे। जेतिरो इंसान में शऊर हूंदो आहे, इल्मु हूंदो आहे या हुन में सुजाॻी हूंदी आहे, उहो ओतिरो ई वधीक कामयाबु थींदो आहे। कामयाबी मां मुराद ईअं न हूंदी आहे त माण्हू बसि हर भेरे खटंदो हले, पर हर उहो माण्हू जेको महिनत करे थो पियो, कोशिशि करे थो पियो ऐं कॾहिं नाकाम थो थिए, पर हू पंहिंजी हिमत ऐं जुरत सां अॻिते वधंदो हले थो पियो, त उहो कामयाबु आहे। कामयाबु हुजण जे लाइ लाज़मी तौर ते तव्हां में सोच ऐं फ़हम हुजणु घुरिजे। कामयाबु हुजण जे लाइ लाज़मी तौर ते अव्हां में सब्र हुजणु घुरिजे। कामयाबु हुजण जे लाइ लाज़मी तौर ते अव्हां में अहिड़ी ॼाण हुजणु घुरिजे जंहिंजे बुनियाद ते तव्हां मुस्तक़बिल जो अंदाज़ु हणी सघो। कामयाबु हुजण जे लाइ उहे समूरियूं ज़रूरतूं इंसान जे लाइ लाज़मी आहिनि या अहम हूंदियूं आहिनि। ख़ासि तौर ते असां जंहिं मुआशिरे में रहूं था पिया, उन में सुजाॻी या अवेयरनेस जी ॾाढी कमी आहे। सुजाॻी यानी माण्हुनि खे ख़बर नथी पए त उन्हनि जी मंज़िल कहिड़ी आहे। सुजाॻी मां मतिलबु इहो आहे त उहे हमेशह गुम हूंदा आहिनि ऐं जंहिं जॻह ते आहिनि फ़क़ति उन खे ई पंहिंजी क़िस्मत सम्झी ऐं उते ई क़ाइमु आहिनि ऐं उन ई जॻह ते मौजूदु आहिनि। तव्हां जेतिरो बि चाहियो अॻिते वधण जी कोशिशि कयो। जेकॾहिं को माण्हू फ़क़ति जंहिं मंज़िल ते पहुचे थो या कंहिं मुक़ाम ते पहुचे थो ऐं उते बीह रहे थो पए, बीह थो रहे, त उहो उन ई ज़ंग लॻल लोह वांगुरु हूंदो आहे जेको कंहिं बि कम में इस्तेमालु न थींदो आहे ऐं आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी वेंदो आहे, या उन ई पाणीअ जे तलाउ वांगुरु हूंदो आहे जंहिंमें गंदगी जमा थी वेंदी आहे। हमेशह माण्हूअ खे अपग्रेडेशन जी ज़रूरत पए थी पई, हिकु नवाण जी ज़रूरत पए थी पई। जेकॾहिं तव्हां उहा नवाणी पाण में न आणींदव त तव्हां कॾहिं बि कामयाबु नथा थी सघो। तब्दीली जे हवाले सां पहिरियों पहिरियों त माण्हूअ खे पंहिंजे पाण में तब्दील आणणु घुरिजे या पंहिंजो पाण खे तब्दील करणु घुरिजे। शऊर जे हिसाब सां, पंहिंजे अकुल जे हिसाब सां, पंहिंजे फ़हम जे हिसाब सां, या उहे समूरियूं शयूं जेके हू महसूसु करे थो त हुनखे करणु घुरिजनि, हू उहे करे। पर लाज़मी न आहे त हर उहा शइ जेका तव्हांजे लाइ सही हुजे उहा ॿिए जे लाइ बि सही हुजे, या जेका शइ ॿियनि जे लाइ सही आहे उहा तव्हांजे लाइ सही हुजे।